मर्द हज़रात जे औरत का धोखो खाईंदो आहे न त उहो यकदम पंहिंजी जाइ ते वापसि कोन ईंदो आहे। उनखे टाइम लॻंदो आहे वापसि अचण में। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजे, घबराए न। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम लही अचे कि इंसाननि खे नसीहतियूं कोन कंदो आहे। इंसाननि जे ज़रिए ई उन बेसुकून वारनि ॾे नसीहतियूं पहुचाईंदो आहे। जेकॾहिं तूं बेसुकून में आहे त हिन नसीहत ते अमल कजे। ख़ासि अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम तुंहिंजे लाइ इहा नसीहत मूंखां ठाराई आहे। ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो थिए। जॾहिं कंहिं मर्द हज़रात खे औरत खां धोखो मिलंदो आहे त उहो मर्द हज़रात पहिरियों त जल्दी पंहिंजी जाइ ते वापसि न ईंदो आहे। उनजी राति जी निंड हराम थींदी आहे। दिल जो दिल में पंहिंजे पाण सां ॻाल्हाईंदो आहे। विहाणे ते सर रखी बि रोंदो आहे। पियो पासा फेरींदो आहे। उथंदो आहे, ॿाहिरि निकिरंदो आहे, सिगरेट या सिगरेट पीअंदो आहे। जे सिगरेट ई न आहे त पाण खे सुकून ॾियारण जे करे, पाण खे चैन ॾियारण जे करे पोइ थोरी वॉक कंदो आहे। यादि रखो, अॼु जेकॾहिं चाहियो था त इहा कैफ़ियत असांजे अंदर मां ख़तम थी वञे त रब वटि बि मिलावटी इंसान जी ज़रूरत न आहे। यकीन करण वारे जी अल्लाह वटि ज़रूरत आहे। यकीन वारे जी दुआ बि जल्दी क़बूल थींदी आहे। हिन ॻाल्हि ते एतिरो यकीन कजे जो सम्झजांइ ईअं त ख़ासि रब्बुल अर्शिल अज़ीम के इंसान जे ज़रिए मूं ताणी पैगाम ॾियारायो आहे। यादि रखिजे। नंबर 1 ते जेकॾहिं तोखे अध राति जो बेचैनी ऐं बेकरारी थी वञे त उत ॿ रकात नफ़ल पढ़। नफ़ल अदा करे आख़िर में सजदे में हलियो वञ। सजदे में जेसिताणी तुंहिंजे सजदे जी ताक़त कुवत आहे सजदे डिगे करण जी त पढ़ंदो रहो हस्बुनल्लाह व निअमल वकील, हस्बुनल्लाह व निअमल वकील, हस्बुनल्लाह व निअमल वकील। अल्लाह तू मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, तू वॾो कारसाज़ आहे। रब तुंहिंजे अंदर जी रड़ जेका अंदर में हिनमहिल फाथी पई थिए न, रड़ जेका इंसान जे अंदर में बंदि हूंदी आहे रड़, उहा रड़ अल्लाह पाक रब्बुल अर्शिल अज़ीम पंहिंजे कब्ज़ में कंदो। फ़रिश्तनि खे चवंदो ऐ फ़रिश्ता कुन फयकुन। हिन बाने जे लाइ जेको बि आहे सभु थी पवे, कुन फयकुन। मूंखे रब्बुल अर्शिल अज़ीम जी अज़मत जो कसम आहे। अल्लाह हर शइ तोखे ज़ाहिर करे ॾेखारींदो। अल्लाह वटि देरि आहे अंधेर न आहे। वक़्तु लॻंदो पर ॾाढो सुकून ॾींदो, एॾो सुकून ॾींदो जो तूं सोचे बि नथो सघे। यादि रखो, कंहिंजी मारियुनि जा बचायो, हिन नसीहत ते अमल कजो। छो त मर्द हज़रात खे औरत सां सची मोहबत कंदो आहे न। अगरि उन औरत खां धोखो खाए न त उहो मर्द पंहिंजी जाइ ते जल्दी वापसि न ईंदो आहे। ॾाढी तकलीफ़ इंसान बेचैन थी वेंदो आहे, बेक़रार थी वेंदो आहे। जेका भरी ख़ूबसूरत महफ़िल हुजे, जे महफ़िल में हंसी मज़ाक हुजे, उहा महफ़िल बि हुनखे बेचैन कंदी आहे। छो न भले केॾी वॾी सीनारियुनि वारा शहर हुजनि, छो न मदीने जहिड़े साईं जो मुल्क हुजे, छो न काबे वारे साईं जो तवाफ़ हुजे, रब जी इज़त जो कसम उन टाइम बि उहो काबे जो तवाफ़ मज़ो न ॾींदो आहे। उन टाइम बि मदीने वारे सरकार या रसूल अल्लाह जो रोज़ो बि बेचैन कंदो आहे। यादि रख, यादि रख। अॼु मां जेका ॻाल्हि कयां थो हिन ते अमल कर। इन दर्द खे ख़तम करण जे लाइ इहो तुंहिंजी बरकात नफ़ल ऐं आख़िरी वारो सजदो। उन सजदे में जेतिरो दम, जेतिरो डिगो कंदे, जेतिरी ताक़त कुवत तुंहिंजे अंदर में आहे, हस्बुनल्लाह व निअमल वकील, हस्बुनल्लाह व निअमल वकील, हस्बुनल्लाह व निअमल वकील पढ़ंदो रहिजांइ। पोइ काबतुल्लाह जो तवाफ़ बि कंदे न, चेहरे ते सनीली मुस्कुराहट हूंदई। मदीने वारे सरकार जे साम्हूं बि ईंदे न, चेहरे ते सनीली मुस्कुराहट हूंदई।
उन्हनि बेवफ़ाउनि जी तोखे यादि बि न ईंदी। तुंहिंजो हक़ीक़ी इश्क मदीने वारे सरकार जे आॾो ज़ाहिर थी पियो। यकीन कजांइ, यकीन कजांइ, इन ॻाल्हि ते अमल कजांइ, फ़ाइदो वठंदे। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।